बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी तो नाज़रीन ही नंढड़ो स्टूडियो आहे शहदादपुर में जंहिंमें तक़रीबन 22 खां 23 फिल्मूं ऐं सिंध टीवी जा कुझु ड्रामा बि ठहिया। उहो ई शहदादपुर जो नंढड़ो सिंधी फिल्म टीवी स्टूडियो आहे ऐं ख़ुशि आमदेद सिंधी फिल्म टीवी स्टूडियो। दोस्तो जीअं त अॼु असां वटि मौजूदु आहे लाला सिकंदर साहिबु, जिन जूं काफ़ी पछतो फिल्मूं भी आहिनि ऐं सिंधी भी आहिनि ऐं वॾी स्क्रीन जूं सिनेमाऊं फिल्मूं भी आहिनि। अॼु असांजो महिमान आहे लाला सिकंदर। इंसान थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम लाला। वालेकुम सलाम। क्या हाल है? लाला ख़ुशि आमदेद सिंधी फिल्म टीवी स्टूडियो। सभ खां पहिरियों त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे कि तव्हांजे शहर में शहदादपुर में आयुसि ऐं तव्हांजी स्टूडियो ॾिसी करे मूंखे ॾाढो मज़ो बि आयो ऐं ख़ुशी बि थी त यार शाबा सां तूं पुराणो फ़नकारनि खे यादि त करे थो। हिकिड़ो मेलाप आहे इंसानी ज़िंदगीअ जो ऐं अलाह कंदो हमेशह इहो कामयाबु रहंदो। अच्छा लाला, असांखे थोरी पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ॿुधायो त इहो ज़िंदगी में कहिड़ियूं ख़ुशियूं रहियूं, कहिड़ियूं ग़मियूं रहियूं ऐं कुझु अहिड़ा यादगार वाक़िया ॿुधायो जीअं असांजा नाज़रीन ॾिसनि ऐं थोरी तव्हांजी ज़िंदगी सां वाक़ुफ़ु थियनि। असल में भाउ गुलाम नबी, हिन फील्ड में ॾुख बि आहिनि त ख़ुशियूं बि आहिनि। हीअ फील्ड ॾुखी बि आहे ऐं अॼुकल्ह दौर में हिकु सवली बि आहे। हिन फील्ड में वॾा ॾुख ॾिठा आहिनि। 40 साल हिन फील्ड खे ॾिनासीं, पंहिंजी शिकापर खां वठी करे लाहौर ताईं पूरे पाकिस्तान में स्टेज ड्रामा फिल्मूं, पंजाबी, सराइकी, पछतो, उर्दू फिल्मूं कंदो आयुसि। पोइ वरी स्टेज जो दौरु आयो, वरी स्टेज बि मूं घणा कया, वरी पोइ चैनल आया, पोइ टेली फिल्मूं, हिन जो दौरु हलंदो रहियो। मां पहिरियों त इहो चवंदुसि जॾहिं उन दौर जूं फिल्मूं हूंदियूं हुयूं त हिकु गाने में 7 ॼाड़ा लॻंदा। अॼु हिकिड़ो गानो हिकु ॾींहं में 7 गाना था ठही वञनि। एॾी आसानी थी वई आहे, कंप्यूटर चकर थी वियो आहे। अॻे फिल्म जा रील हूंदा हुआ, वॾी मुश्किल सां जेको आहे त माप करे फुटनि जे हिसाब सां चवंदा बाबा ख़्याल सां जेको आहे त रीटेक न थिए त मथां सां नुक़सानु थिए। मूंखे यादि आहे मां पहिरीं फिल्म कई आहे पछतो फिल्म क़त्लेआम बदर मुनीर सां। कोर्ट में पहिरियों सीन मुंहिंजो हुयो। 6 अलाए 8 महीना हुन इंतज़ारु कयो। जॾहिं फिल्म आई तो मुँह मुसर शहन को पूछा कि वो पेशावर में लाला फिल्म लगी है ना, जुमे से चल रही है। मुँह शिकापुर को पेशावर वियुसि उहा फिल्म ॾिसण। जॾहिं उते पुॻुसि त सीन मुंहिंजो पहिरियों शो हुजे 3 वारो, पहिरियों 3 शो हलंदा, जुमे आचर ते 4 शो हलंदा। सॼी फिल्म हली वई, मां नज़र ई न आयुमि। मां वरी वियुसि होॾे, मैडम ने मुसर शहन खे चयो मां मेरा तो सीन ही नहीं है फिल्म में। मूंखे चई आप कितने बजे कहाँ पहुँचे थे? मां ॿुधायो, मां चई न तुम्हारा तो है स्टार्ट ही तुम्हारे से। वरी मूं ॿीहर वियो फिल्म ॾिसण, वेही रहियुसि, टिकेट वरिती, फिल्म जे महिल हली। बाक़ी जेको आहे बस्ती एॾो दहशतगर्द नओं शुरूआत थी त मुंहिंजो मतिलबु इहा त मूं शिकापुर खां उहा फिल्म ॾिसण लाइ उते वियुसि। अॼु उहो दौरु आहे जो फिल्म हेॾो कर मोबाइल लॻी पियो, उन महिल माण्हू ॾिसे थो। वॾा ॾुखिया वक़्त हूंदा। अच्छा लाला, तव्हांजी यादगार फिल्म कहिड़ी आहे ऐं जंहिंमें वधीक मां वधीक तव्हांजी कामयाबी थी हुजे? मुंहिंजी फिल्म शमन अली मीराली जेको आहे त मुंहिंजी उहा सुञाण उहा पहिरीं हुई। उनखां पोइ जेको आहे त भई पोइ लाहौर खां वरी शिफ्ट थी आयुसि। मुंहिंजो उस्ताद हो मुस्तफ़ा कुरैशी इक़बाल हसन, जॾहिं उहो बि वरी पोइ पंहिंजे शहर में स्टेज ड्रामो करणु शुरू कया। उनखां पोइ इहे फिल्मूं टेली ॿियूं थियूं ऐं उन खां अलावा ॿी पंहिंजी जेके मुंहिंजे हुन डायरेक्शन में हिकिड़ी बदमाश फिल्म हुई, मुंहिंजी उहा तमामु भली फिल्म हुई। ऐं मुंहिंजी यादगार फिल्म जेको आहे शमन अली मीराली। टीवी तरफ़ कीअं रुझान रहियो ऐं पहिरीं जेको जो KTN ते कमु कयो या सिंध टीवी ते कयो? मूं पहिरियों प्ले हिकिड़ो पोस्टमार्टम जे हुन सां नाले सां हुसैन शेख जी डायरेक्शन में मूं KTN खां शुरूआति कई। उनखां पोइ लगातार सिंध टीवी ते कमु कयो। मूं पहिरियों शुरूआति जेको आहे KTN चैनल खां कई। अच्छा साईं, पोइ इहो छा था सम्झो तव्हां इहो सिंधी फिल्म ऐं इहो जेको सिंध टीवी या KTN जे इहो रिकॉर्डिंग में थोरो फ़र्क़ु आहे या उहो हिकु जहिड़ो ई आहे?
न हाणे फ़र्क़ु त न आहे हुन में आहे डायरेक्टर जे मथो। ऐं असुल में बाक़ी इहो आहे त मूं सन टीवीअ खे घणो वक़्तु ॾिनो। मूं पंहिंजा 15-16 साल सन टीवीअ खे ॾिना। मूं ॿिए कंहिं बि चैनल ते कोन वियुसि। मूंखे अफ़सोस इहो आहे त मुंहिंजो हुननि क़दुरु न कयो। ऐं इंसान लाचार इंसान जी ज़िंदगी में ईंदा आहिनि। ऐं बीमारी जेकी आहे त अलाह साईं जे तरफ़ां हिकिड़ो इम्तिहान हूंदो आहे। हुन में इहा ई ख़बर पइजी आहे त कहिड़ो तुंहिंजो दोस्त चङो आहे ऐं कहिड़ो तुंहिंजो रिश्तेदार चङो आहे। पर मूंखे वॾो में वॾो दुख इहो आहे त मूं केतिरियूं आफ़रियूं जेको आहे केतिरियूं जूं ठुकरायूं न कयो कमु हुते। मूं संतीअ ते जेको आहे त पंहिंजो सभु कुझु उते ॾेई छॾियो। वॾी वॾी फिल्मूं ड्रामा, मुंहिंजे फिल्मनि मां ड्रामा मां किरोड़ कमाया। पर मूं सुञाणे कोन सघियुसि मालिक खे। मूंखे इहा ख़बर कोन हुई त हीउ हिकिड़ो अहिड़ो हिकिड़ो फ्राडी ऐं ठग माण्हू जंहिंखे इंसान जो को क़दुरु कोन्हे। मां थोराइतो आहियां सकावत खाते वारनि जो ऐं केटीएन वारनि जो। जॾहिं मां बीमार थियुसि त मैडम खे अलाह साईं हयाती ॾींदो, अलाह हिनखे आबाद कंदो केटीएन वारे खे। मूं हुन कमु बि न आहे कयो। त सभ खां अॻु में मुंहिंजी उन्हनि पुछा कई ऐं मुंहिंजे इलाज जो ख़र्चु जेको आहे उन्हनि कयो। ऐं सन टी वारनि मूंखां पुछा बि कोन कई। मालिक मुंहिंजा लख रुपया खाई वेठो आहे। मूंखे अलाह ॾींदो ऐं मूं वठंदुसि बि साईं जेसि ताईं हयाती आहे। लेकिन हुन मुंहिंजो एतिरे ताईं फ़ोन करे पुछा बि कोन कई त तोसां हीअ मुसीबत आई आहे। मूं सॼी पंहिंजी ज़िंदगी उन्हनि खे ॾेई छॾी। इहो लाचार इंसान जी इहा ख़बर पइजी वई त जेको आहे त केरु चङो आहे ऐं केरु आहे। मां केटीएन वारनि खे सलाम थो कयां त पोइ बि हुननि खे इहो अहसासु आहे फ़नकार जो। लेकिन सन टी वारनि खे को अहसासु न आहे की फ़नकार जो असां मां ई करोड़पति थिया, असां मां ई जेको आहे मिल्कियतूं ठाहियूं ऐं असांजे करे ई हुनजो चैनल जो नालो आहे। जेको जंहिं फ़नकार जी इज़त न करे ऐं जंहिंखे फ़नकार जो क़दुरु पंहिंजे स्टाफ जो क़दुरु न हुजे त उहो कहिड़े कम जो। अच्छा साईं, पोइ जेको इहो केटीएन आहे या सिंध टीवी आहे, इहो पेमेंट ॾियनि था त एतिरी ॾियनि था। फ़नकार वीचारो मिड़ेई जीए थो बसि, हू घर जो ख़र्चु नथो हलाए सघे। अच्छा, तव्हांजो को ज़ाती कारोबार बि आहे या सिर्फ़ु इहो ड्रामानी आहे, इहो स्टेज ड्रामनि में या प्रोग्रामनि में थोरो वठो था? असुल में जेको आहे न त हिन फीड खे टाइम ॾियणो पवंदो आहे न। असां फ़नकार जेको आहे न, मां सभ खे इहो कंदो त हिनखे कारोबार सम्झी कोई कमु न करे। पहिरियों पंहिंजो बिज़नेस कारोबार बचण जे लाइ जेको लाहे पाए हिन चैनल जे कढ थो पए त उहो तबाह थो थिए। पंहिंजे बचनि जे लाइ बि ऐं पंहिंजे लाइ बि उहो थो करे। नौकिरी हुजे पोइ वानकाई जे टाइम में कमु करे। छो त मुंहिंजा वॾा कारोबार हूंदा। हिन चैनल में जॾहिं आयुसि त सभु कुझु मुंहिंजा उहो ख़तमु थी विया। वॾा कारोबार उहो ख़तमु करे मूं हिन ते उहो करे वेही रहियुसि। आख़िर जेकी बची कुझु पूंजी हुई मूं वॾो ड्रामो ठाहे करे सन टी वारनि खे ॾिनो। लेकिन हुन मूंखे पेमेंट अञा ताईं कोन कई। हाणे पियो हुनजे कढ फिरंदो त हुतां अलाह मालिक आहे, जॾहिं उहे पैसा ॾियनि माना हुनखे तरस अचे, न त रब त वेठो आहे। पर मां इहो थो चवां त माण्हू हिन फील्ड में अचे त घटि में घटि पंहिंजो कारोबार अलॻि करे। हिन खे कारोबार न सां हिन मां को फ़ाइदो कोन्हे। हीअ 15,000 20,000 ड्रामे में ॾियनि था त बाबा इहा ई तव्हांखे पेमेंट आहे, ॿी असां वटि न आहे पेमेंट। पोइ 15-20 में 20 फ़नकार आहिनि। माण्हू छा ॾींदो हुनखे, छा ख़र्चु थींदो उहो थींदो। मां तव्हांखे एतिरो ॿुधायां थो त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुन नओं चैनल उर्दू अचे थो, हाणे अनकरीब ईंदो। जॾहिं मां उते वियुसि इहो ई लाफ्टर सिंध ड्रामो मां ॿीहर हिनखे ठाहे करे मूं सिंधीअ ते सिंधीअ में कयो, हुनखे उर्दू में करे मूं जॾहिं बजट ठाहे करे उते पेश कई 2.5 लख रुपया। त मूंखे चई एतिरी बजट, त मां साईं हाणे जेको तोखे थिए घटि कर। जंहिंमें ॿिए ॼाणे मां ॾिठो हिकिड़े माण्हू खे 8 लख रुपया हुन बजट ॾिनी, त मां हुनखे चयो मां तूं हुनखे 8 लख ते मुंहिंजे में त एक्टर वॾा आहिनि कि मैं इसलिए तो पागल बोल रहा हूँ, 2.5 लाख में ड्रामा बनता है। तू कम से कम 8 लाख रुपया बजट ले, 6 लाख खर्चा कर, 2 लाख रुपया तुम्हारे को किस्त में बचे। त मां ॾिसां पोइ हुनखे प्रोग्राम मैनेजर खे त इन में असांजे सिंधीअ में केॾो फ़र्क़ु आहे। हाणे उहो ई ड्रामो जेको आहे त मूं हुनखे एॾो वॾो ड्रामो ठाहे हुन मुंहिंजो क़दुरु न कयो, ₹1 रुपयो चई करे मूंखे 18,000 रुपया ॾिनो। इहो न सोचियो मालिक त यार हिन हेॾो ख़र्चु कयो त हेॾा एक्टर इंडिया जा एक्टर खणी आयो आहे। त पोइ जेको आहे न अहसासु हुनखे न आहे। मूंखे जेको आहे त हुन मां इहो आहे त क़िस्मत जी ॻाल्हि आहे, हुनखे अञा परमिशन न आहे मिली।
पोइ मूं हुनखे चयो, मां चयूं असांजे सिंध में अहिड़ा अहिड़ा सुठा सुठा डायरेक्टर वेठा आहिनि जेके घर में वेठा आहिनि, जो को क़दुरु कोन्हे। अॼु चैनलनि ते ख़ुशामदी माण्हू जेको आहे त उहो अॻु में आहे, जेको ख़ुशामद करे थो डायरेक्टर जी, हुनजी प्रोग्राम मैनेजर जी, त उनखे कमु ॾींदा। बाक़ी कम वारे जो को क़दुरु कोन्हे को। इहे फील्ड जेको आहे त बेक़दर जी आहे, जेको आहे त असुल में शरीफ़ माण्हू जी त फील्ड ई न आहे। हिन में 2 नंबर ठग माण्हू जेको उहो कामयाबु आहे, बाक़ी शरीफ़ जेको आहे रुली वेंदो। अच्छा ख़ान साहिबु, हिन फील्ड खां अॻु में तव्हांजो कहिड़ो कारोबार हो? थोरो ज़ाती ज़िंदगी में तव्हांजी में वेंदासीं ताकी जेके नाज़रीन ॾिसनि ऐं इहो हिन प्रोग्राम मां मज़ो वठनि, त पहिरियां तव्हांजो कहिड़ो कमु आहे? मुंहिंजो पहिरियों पंहिंजा होटल हूंदा हुआ, मुंहिंजे भठनि जो कारोबार हूंदो हुयो ऐं सब्ज़ी मंडी में कमु कंदो हुउसि। मुंहिंजा 2-3 कारोबार हूंदा, अलाह जा लख सां हाणे बि आहिनि। पर जेको आहे त जॾहिं हिन फील्ड में माण्हू अचे थो न, पोइ माना हिकिड़ी इहे नवसत आहे। आस्ते आस्ते जेको आहे त तवजो ओॾे ॾिए थो त पोइ कारोबार ख़तमु थो थी वञे। पोइ आस्ते आस्ते मुंहिंजो कारोबार ख़तमु थी वियो। ऐं उन वक़्त में कई मुंहिंजा यार हूंदा, दोस्त हूंदा, जेके अची करे मुंहिंजे उहो कंदा, ख़ुशामद कंदा ऐं मूं हुन सां दुख सुख में साथ ॾिनो। जॾहिं मुंहिंजे मथां बुरो वक़्तु आयो त कंहिं बि मूंसां साथ न ॾिनो। पर इहो वक़्तु आहे, इम्तिहान जी घड़ी गुज़री वई। अलाह सभिनी खे ख़ुशि रखे, आबाद रखे। बाक़ी इहो आहे त हिन फील्ड में सवाइ पंहिंजे बचनि खां सवाइ कोई कंहिंजो न आहे। अच्छा साईं, तव्हां जेके दोस्त हिन फील्ड में अचणु चाहिनि था ऐं जेको एक्टिंग करणु चाहिनि था, उन्हनि लाइ छा प्रोग्राम छॾींदो? उन्हनि जे लाइ इहो चवंदो, पहिरियों कारोबार कयो, पोइ हिनखे जेको आहे त शौक़ु पंहिंजो पूरो कयो। पहिरियों कारोबार, पंहिंजे घर जी रोज़ी कयो अलॻि, पार्ट टाइम उन में पंहिंजो कमु कयो। अगरि जो हिनखे कारोबार सां जी कंदो, पोइ उहो कॾहिं बि कामयाबु न वेंदो। पोइ जा हिन में 2 गिदरा हथ में न ईंदा आहिनि, जा ड्रामो जा कारोबार। अच्छा साईं, लाला सिकंदर, वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। लख लाइक़ कुर्ब, महिरबानी। या अली मदद।